मुसाग त तक़रीबन सभु कंहिं ॾिठो हूंदो। ॿारड़ियुनि में केतिरियूं ई औरतूं ॾंदनि खे साफ़ करण लाइ टूथपेस्ट ऐं बुरश बदिरां मुसाग इस्तेमालु कंदियूं आहिनि। ख़ासि करे पठाणियूं औरतूं मुसाग खे सभ खां वधीक पसंदि कनि थियूं ऐं उन जो इस्तेमालु न रुॻो ॾंदनि पर हथनि ऐं पेरनि ते लालाण आणण जे लाइ बि कयो वेंदो आहे। मुसाग अखरोट जे वण जी खल हुजे थो जेको सरहद खां सवाइ ॿिए कंहिं बि इलाइक़े में घणे मिक़दार में नाहे थींदो। मुसाग याने अखरोट जी इहा खल ॾंदनि जी सफ़ाईअ जे लाइ तमामु बहितरीन हूंदी आहे। टूथपेस्ट ॿियनि शयुनि जी भेट में घणे क़दुरु झग जे करे ॾंदनि जी सफ़ाई कंदी आहे, जॾहिं त मुसाग कंहिं बि क़िस्म जी झग ठाहिण बिना ई ॾंदनि ते मौजूदु सणभ ऐं गहरी लिव या ॾंदनि जी फिकाण सवलाईअ सां लाहिण में मदद ॾींदो आहे, जेका टूथपेस्ट जी मदद सां नथी लाहे सघिजे। उन खां सवाइ मुसाग जो तेज़ ऐं तिखो ज़ाइको वात में मौजूदु जरासीमनि जो ख़ात्मो कंदो आहे। कुदरती जड़ी बूटी हुजण जे करे मुसाग कंहिं बि नुक़सान बदिरां वात जी बदबूई ख़तम करण समेत ॾंदनि ऐं होड़नि जी मज़बूती ऐं महारुनि जी गॾियल मसइलनि जे हल लाइ बि बहितरीन हूंदो आहे। मुसाग हणण सां ॾंदनि ते मौजूदु घाटी लिव ऐं सणभ ख़तम करे सघिबो आहे, जॾहिं त जरासीमनि जे ख़ात्मे जे करे मुसाग हणण खां पोइ वात हल्को ऐं फ्रेश पिण महसूस थिए थो। आमतौर ते मुसाग रुॻो ॾंदनि जी सफ़ाईअ लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, पर इहो चपनि ते गहरो ॻाढ़ो रंग बि छॾींदो आहे जेको ख़ूबसूरतीअ जो सबबु बणिजी पवे थो। केतिरियूं ई औरतूं हथनि ते मेहंदी बदिरां बि मुसाग जो इस्तेमालु कंदियूं आहिनि। इन लाइ मुसाग खे राति जो पाणीअ में पुसाए रखियो वञे थो ऐं सुबुह जो उन खे हथनि ऐं पेरनि ते लालाण आणण जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। पठाण सक़ाफ़त में शादीशुदा औरतुनि जी सुञाणप ई हथनि पेरनि ते मुसाग जे रंग सां कई वेंदी आहे, जॾहिं त उहे नहनि ते नेल पॉलिश जी जाइ ते बि मुसाग जो इस्तेमालु कंदियूं आहिनि। उन खां सवाइ अछे रंग जे कपिड़नि ख़ासि करे मथे जे रवनि खे बि मुसाग जे पाणीअ सां रंगे ॻाढ़ो कयो वेंदो आहे, जेको घर वेठे ऐं बहितरीन रंग जो तमामु सवलो तरीक़ो आहे। घटि में घटि हफ़्ते में हिकु भेरो ॾंदनि जी सफ़ाईअ लाइ मुसाग जो इस्तेमालु ॾंदनि होड़नि ऐं महारुनि जी सिहत लाइ इंतिहाई काराइतो साबित थींदो आहे।